असांजा महिरबान साईं मोहम्मद रफ़ीक जरवार साहब, साईं इंतज़ाम उद्दीन खलील साहब, साईं मोहम्मद सिकंदर मल्हार साहब, पीर मुज़फ़्फ़र साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार साहब, साईं अमौला, साईं गुलाम रसूल उमर साहब, साईं मुख़्तियार, ऐं सभु दोस्त जेके असांजी वे कथी आहे सभिनी जी दिली ख़्वाहिश इहा हुई त असांजी पेटीअ जी जेका तंज़ीम आहे उहा हिकु थिए। गुलाम रसूल साहब जी बि दिली ख़्वाहिश इहा हुई, साईं रफ़ीक जरवार जी बि दिली ख़्वाहिश इहा आई त पेटीअ जी तंज़ीम हिकु थिए। मुंहिंजी बि दिली ख़्वाहिश इहा हुई त पेटीअ जी तंज़ीम हिकु थिए। हाजी शफ़ीक सफ़े जी बि दिली ख़्वाहिश इहा आई त पेटीअ जी तंज़ीम हिकु थिए। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे सभिनी दोस्तनि खां उन्हनि ते बि राब्ता हुया, वसूली कनि था तंज़ीम जेको आहे असांजी हिकु थिए ऐं इलेक्शन जेका आहे उहा पेटीअ जी हिकु थिए। अॼु असांजी जेका इहे फिल्म वेठा आहियूं दोस्तनि जी पाण में बेख़ती आहे, असांजो घणो वॉइस मोबाइल जो पाण थियो आहे। असां इन नतीजे ते पहुता आहियूं त पेटीअ जी तंज़ीम ते हिकु इलेक्शन कराइण ते जेको आहे सो असां मुतफ़िक़ थिया आहियूं ऐं जेके दोस्त असां वटि कुर्ब जा क़दम भरे आया आहिनि उन्हनि हाजी अशरफ गिरोही जी इलेक्शन कमीशन में असांजे दोस्तनि खे मौक़े ऐं हाजी सलीम सफ़े साहिब खे नुमाइंदगी ॾियण जी जेको आहे सो यकीन ॾियानी कराई आहे ऐं असांखे उहो नुमाइंदगी ॾियनि पिया ऐं असांखे उहे नाला बि अनाउंस करणा हुया। पर हाजी सलीम सफ़े साहिबु मुंहिंजे ख़्याल में इस्लामाबाद में आहे, पोइ वरी घुमणु वियो, उहो बि सुबुह ॾहें थी वेंदो। असां पाण मुशारत करे उहे नाला बि ॾींदासीं ऐं जेके असां मुतबादिल पार्टियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु उहो ठाहियूंसीं अॼु खां पोइ उहे मुतबादिल ॾींदा आहिनि। पेटीअ जी तंज़ीम हिकु आहे ऐं इनशा ताला हिकु रहंदी। इहे जेका असांजी वेहक आहे हिक ॿिए खे असां मुसीबत मोट ॾिनी आहे, हिक ॿिए खे इज़त जी निगाह सां कल्ह बि ॾिठो हुजे, अॼु बि ॾिसूं था। कुल सां पाण दोस्त ऐं कुल सां पाण ठाहियूं इन जी सभिनी सिंध जे उस्तादनि खे इनशा ताला जेका असांजी कोशिशि कई आहे त पेटीअ जी इलेक्शन हिकु थिए ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त उहो पेटीअ जी हिकु इलेक्शन कराइण जे लाइ सभु असां सां गॾिजी करे ताउन कनि। इनशा ताला पेटीअ जी तंज़ीम मुताज़ महिरबानी। तमामु मां साईं सिकंदर जे ॿाहिरनि जो उन्हनि जे दोस्तनि जो साईं मुमताज़ शाह, साईं फैज़ गोलाई साहब सभिनी जो ॻाल्हाइतो आहियां। सभिनी दोस्तनि जे मुशार सां हिकु पहुता आहियूं साईं सिकंदर जे कॾे ते। असीं सभु दोस्त साईं मोहम्मद रफ़ीक जरवार साहब, साईं इंतज़ार हुसैन चरगी साहब, साईं मुख़्तियार अहमद सोलंकी साहब, ॿिया असांजे ज़िले शिकारपुर जा दोस्त मुख़्तियार अहमद जलानी साहब, मोहम्मद अली शेख साहब, इहे सभु दोस्त असां हिते आयासीं। सिंध जे अंदरि हिकिड़ो तासुर हुयो सोशल मीडिया ते सभिनि ते, सभिनि खे अपीलूं हुयूं बिलख़सूस साईं इंतज़ार खे, साईं रफ़ीक खे, साईं मोहम्मद छुटल मल्हार साहब खे त बाबा जेके दोस्तनि जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे ख़तमु करे हिकिड़ी इलेक्शन थिए, पेटीअल मज़बूत थिए। उस्तादनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उन्हनि जे लाइ हीअ हिकिड़ी अहिड़ी जो का चूंडगी अचे जंहिं बि दोस्तनि खे सिंध चूंडे करे मुंतख़ब करे त उहा मज़बूत ऐं मुनज़म हुजे। तो उन हवाले सां हिते पहुतासीं। साईं सिकंदर सां कचहरी थी, साईं सिकंदर तमामु ऐं उन्हनि जे दोस्तनि सुठो असांखे रेस्पॉन्स ॾिनो ऐं इहा हिते वेही साईं पाण बि ॻाल्हायो आहे। असां मुतफ़िक़ थिया आहियूं जेका असांजी वर्किंग कमेटी में इलेक्शन कमेटी चूंडी आहे, हाजी मोहम्मद अशरफ गिरोही चेयरमैन ऐं जंहिंजो सेक्रेटरी अमाला ख़ान मर साहब आहे, उन में सभु दोस्त मुतफ़िक़ रहियासीं। पंहिंजी इलेक्शन कमेटी जेके रहियल आहिनि उहे जमा कराए हिसो वठंदासीं। उन में साईं जन खे जेको आहे सो दोस्तनि खे कुझु शेयर जेको ॾींदासीं, उन लाइ नाला जेको आहे सो साईं सलाह मशवरत करे पंहिंजे दोस्तनि सां उहे पेश कंदो। हिन ग्राउंड ऐं सिंध जे सभिनी दोस्तनि खे उस्तादनि खे बिलख़सूस अपील कंदुसि त सभु दोस्त जिते बि आहिनि जंहिंजा बि जिते जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे करे ऐं हिकिड़े प्लेटफॉर्म ते मज़बूत पेटियल तंज़ीम जे अंदरि पंहिंजो जेको आइनी तरीक़े सां जेको इलेक्शन जो प्रोसेस आहे उन में हिसो वठनि ऐं उन सां गॾोगॾु जेकी बि सोशल मीडिया जा असांजा दोस्त आहिनि जेका हरू भरू का ग़लति कंहिं प्रोपेगेंडा ते हली रही आहे, हिन में न कंहिंजी कामयाबी आहे न कंहिंजी जेको आहे सो नाकामी आहे, हीअ सिर्फ़ु कामयाबी आहे त पेटीअल जी कामयाबी आहे। हिन में मां स्पेशल मुबारकबाद ॾींदुसि साईं मोहम्मद रफ़ीक जरवार, साईं इंतज़ार हुसैन शलगिरी साहब, साईं मोहम्मद छुटल मल्हार साहब, पीर मुज़फ़्फ़र हुसैन साहब, जन हिकिड़ो पंहिंजो अहम किरदारु अदा करे जेके शयूं असांजी विखिरल आहियूं उन्हनि खे समेटे हिकिड़े गुलदस्ते में बंदि कयो आहे ऐं उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं यकीन थो ॾियारायां पंहिंजे तरफ़ां त जेका इलेक्शन कमीशन जेका जुड़ी आहे ऐं या जेको इन में इज़ाफ़ो थींदो उहा भरपूर नमूने सां पंहिंजे आइनी तरीक़े सां इलेक्शन जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदी। सिंध जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो इलेक्शन जेको आहे प्रोसेस कराए मुकमल कंदी ऐं जेके हकीमाना में जेका क़यादत चूंडजी ईंदी
ऐं उहे वागूं जेको आहे पेटियल उन्हनि जे हवाले कंदियूं। ऐं निहायत मां साईं हिननि जो थोराइतो आहियां। साईं बिलख़ुसूस साईं अलीमन जतोई साहिबु असांजो साबिक़ा उहिदेदार रहियो आहे पेटियल जो। ऐं जेके बि दोस्त जंहिंजा मूंखे जेको आहे हिते नाला न पिया अचनि उन सभिनि जो महिरबानी आहियां। सभिनि सिंध जे सभिनि दोस्तनि जो हाजी शफ़ीमन सटे समेत जेकी बि हिन असांजे मुशावरत जे अमल में